सावंत जे क़त्ल ऐं क़बीलाई झेड़नि ख़िलाफ़ JWC जो कराची में मुज़ाहिरो कयो वियो आहे। कराची प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरे में अजमल सावंत जे भाउ, अदीबनि, शाइरनि, सहाफ़ियुनि शिरकत कई आहे। वकील, इंसानी हक़नि जा अॻवान, सिविल सोसाइटी जा नुमाइंदा बि एहतजाज में शरीक आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जो क़त्ल सिंध जे शऊर जो क़त्ल आहे। क़बीलाई झेड़नि सबबि रोज़ानी इंसानी जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। बासरनि जी पुठभराई सबबि क़बीलाई झेड़नि में मुलविस किरदारनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न थी रही आहे। प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इबरत जो निशानो बणायो वञे। अॻे हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे क़त्ल ऐं क़बीलाई झेड़नि ख़िलाफ़ JWC जो कराची में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। कराची प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरे में डॉक्टर अजमल सावंत जो भाउ, अदीबनि, शाइरनि, सहाफ़ियुनि शिरकत कई आहे। वकील, इंसानी हक़नि जा अॻवान, सिविल सोसाइटी जा नुमाइंदा बि एहतजाज में शरीक आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जो क़त्ल सिंध जे शऊर जो क़त्ल आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी खां। अब्दुल ख़ालिक, आगाह कजो त डॉक्टर अजमल सावंत जे क़त्ल ऐं क़बीलाई झेड़नि ख़िलाफ़ JWC पारां कराची प्रेस क्लब पारां एहतजाज कयो पियो वञे। छा अपडेट आहिनि अव्हां वटि? जर्नलिस्ट, राइटर्स, सिविल सोसाइटी, ट्रुथ एंड जस्टिस पारां कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो, जंहिंमें अदीबनि, इंसानी जी तंज़ीमुनि, वकीलनि ऐं उन सां गॾोगॾु सहाफ़ियुनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। हिन वक़्तु एहतजाज ख़तमु थी वियो आहे, जंहिंमें जेको आहे अजमल सावंत जेको शहीद हुयो कंदरकोट में, उनखे बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो। उनजो जेको भाउ हुयो डॉक्टर तारिक सावंत ऐं उनजो जेको चाचो आहे उहो बि हिन एहतजाज में शरीक थियो, जॾहिं त औरत फाउंडेशन जूं जेके अॻवान आहिनि उहे बि हिन एहतजाज में पहुतियूं ऐं वॾे अंग में जेको आहे त एहतजाज रिकॉर्ड करायो वियो ऐं धरणो बीहणो वियो। जॾहिं त एहतजाज कंदड़नि जो इहो चवणु आहे त सिंध में हिन वक़्तु क़बीलाई जेके झेड़ा आहिनि उहे नासूर बणिजी चुका आहिनि। जेके नंढड़ा ॿार आहिनि उहे तालीम नथा पिराए सघनि ऐं उन्हनि जे हथनि में बि हथियार आहिनि ऐं सिंध जो अवाम हिन वक़्तु जेको आहे त क़बीलाई झेड़नि खां बेज़ार थी चुको आहे। ऐं सिंध जा सान्यावंदनि पारां इहो चयो वियो आहे त जेके क़बीलाई झेड़ा आहिनि उनजे ख़ात्मे लाइ सभिनी खे अॻिते अचिणो पवंदो ऐं शहीद अजमल सावंत खे बि बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो, जंहिंजा बि कातिल 1 महीनो थी वियो आहे पर गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। कराची जे मुख़्तलिफ़ शहरनि मां बि काफ़िला हिन एहतजाज में पहुता ऐं उन सां गॾोगॾु मीरपुर ख़ास, नवाब शाह, सखर, लाड़काणो ऐं उन सां गॾोगॾु बदीन, ठटो ऐं जेके ॿिया शहर आहिनि उन्हनि जा बि जेके सान्यावंद आहिनि, सहाफ़ी आहिनि, उहे बि हिन एहतजाज में शरीक थिया। सिंधियाणी तहरीक जी जेके अॻवान आहिनि उहे बि हिन एहतजाज में पहुतियूं ऐं फिशर फोक जेको आहे तंज़ीम, उन जूं जेके औरतूं ऐं मर्द आहिनि उहे बि हिन एहतजाज में शरीक थिया। औरतुनि जो बि वॾो तइदाद हिन एहतजाज में हो ऐं ख़ासि करे जेके सिविल सोसाइटी ऐं अदीब ऐं दानिश्वर लेखक ऐं सहाफ़ी बि हिन एहतजाज में शामिल हुआ। ऐं हिन वक़्तु बि जेको एहतजाज आहे उहो ख़तमु थी चुको आहे, जॾहिं त हीउ एहतजाज गुज़िरियल 2 कलाकनि खां जारी हो। 2 वॻे हीउ एहतजाज जेको आहे त शुरू थी वियो। एहतजाज कंदड़नि पारां हिकु रैली बि कढी वई, जेका रेड ज़ोन खां वापसि प्रेस क्लब अची पहुती, जिते अॻवाननि पारां ख़िताब बि कयो, जंहिंमें JWC अॻवान ज़ुल्फ़कार ख़ासकली, शौकत नूनारी, उन सां गॾोगॾु काशिफ़ निज़ामानी ऐं जेको आहे त सिंध लीगल एड जो जेको अॻवान आहे मोहम्मद ख़ान शेख, नूरुद्दीन जमाली ऐं उन सां गॾोगॾु ॿिया जेके अॻवान आहिनि उन्हनि बि हिन रैली खे ख़िताब कयो ऐं उन्हनि इहो चयो त सिंध जो अवाम अॼु हिते गॾु थियो आहे। हीअ जेके पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि इहे हिते गॾु थी करे हुननि हीउ एहतजाज रिकॉर्ड करायो आहे ऐं क़बीलाई झेड़नि जे ख़ात्मे ताईं जेको आहे त हीउ एहतजाज जारी रहंदा। सिंध जो अवाम हिन वक़्तु क़बाइली झेड़नि मां बेज़ार थी चुको आहे ऐं सिंध जो शऊर रखंदड़ माण्हू सिंध में अमन चाहे थो ऐं सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे, अमन जी धरती आहे, जिते जेको आहे त हिन वक़्तु क़बीलाई झेड़ा कराए जेको आहे त सिंध जो अमन मां जेको आहे तबाह कयो पियो वञे। ऐं उन्हनि सिंध पुलिस खां बि इहो मुतालबो कयो आहे त शहीद अजमल सावंत जा जेके कातिल आहिनि उन्हनि खे फौरन गिरफ़्तार कयो वञे। जी अब्दुल ख़ालिक मंगी, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी। नाज़रीन, प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे क़त्ल क़बीलाई झेड़नि ख़िलाफ़ JWC जो कराची में मुज़ाहिरो कयो वियो आहे। कराची प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरे में अजमल सावंत जे भाउ, अदीबनि, शाइरनि, सहाफ़ियुनि शिरकत कई आहे। वकील, इंसानी हक़नि जा अॻवान, सिविल सोसाइटी जा नुमाइंदा बि एहतजाज में शरीक आहिनि।
अॻवाननि जो चवणु आहे त प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जो क़त्ल सिंध जे शऊर जो क़त्ल आहे। क़बीलाई झेड़नि सबबि रोज़ानी इंसानी जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। बाअसरनि जी पुठभराई सबबि क़बीलाई झेड़नि में मुलविस किरदारनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न थी रही आहे। प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इबरत जो निशानो बणायो वञे। अव्हांखे आगाह कंदा हलूं त प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे क़त्ल ऐं क़बीलाई झेड़नि ख़िलाफ़ JWC जो कराची में मुज़ाहिरो जारी आहे। कराची में प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिर में डॉक्टर अजमल सावंत जे भाउ डॉक्टर तारिक सावंत, अदीबन, शाइरनि, सहाफ़िन शिरकत कई आहे। वकील, इंसानी हक़नि जा अॻवान, सिविल सोसाइटी जा नुमाइंदा बि एहतजाज में शरीक थिया आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जो क़त्ल सिंध जे शऊर जो क़त्ल आहे। क़बीलाई झेड़नि सबबि रोज़ानी इंसानी जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। बाअसरनि जी पुठभराई सबबि क़बीलाई झेड़नि में मुलविस किरदारनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न थी रही आहे। प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इबरत जो निशानो बणायो वञे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर सिकंदर भुट्टो खां। सिकंदर, आगाह कजो, प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे क़त्ल ऐं क़बीलाई झेड़नि ख़िलाफ़ JWC पारां कराची प्रेस क्लब पारां एहतजाज कयो पियो वञे। छा अपडेट आहिनि अव्हां वटि? JWC तंज़ीम पारां जेको आहे कराची प्रेस क्लब अॻियां प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे क़त्ल ख़िलाफ़ तमामु वॾो मुज़ाहिरो थियो आहे। मुज़ाहिरे में हज़ारे माण्हुनि शिरकत कई आहे। उन खां अलावा डॉक्टर अजमल सावंत जा जेके घर भाती, संदन भाउ ऐं ॿिया घर भाती ऐं मिट माइट बि मुज़ाहिरे में उन्हनि बि शिरकत कई। मुज़ाहिरे में सिविल सोसाइटी, वकीलनि ऐं उन खां अलावा सहाफ़िन ऐं ॿियनि जेके NGOs जे तंज़ीमनि पारां बि शिरकत कई वई। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे मुख़्तलिफ़ NGOs जा माण्हू आहिनि, जंहिंमें ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जे को चेयरमैन असद इक़बाल भट्ट, सिंध हाई कोर्ट बार जे जनरल सेक्रेटरी आमिर नवाज़ वड़ाइच, उनखां अलावा सुप्रीम कोर्ट जे सीनियर वकील वहाब बलोच ऐं सिंध बार कौंसल जा जेके मेंबर आहिनि उन्हनि में गुलाम रसूल सौ ऐं ॿियनि जेको आहे त ख़िताब कंदे चयो आहे त डॉक्टर अजमल सावंत जो क़त्ल न के सिर्फ़ उन्ही जो क़त्ल आहे, पर हिकु मुआशिरे जो ऐं हिकु क़ौम जो ऐं हिकु सिंधी क़ौम जो ऐं पूरे मुल्क जो क़त्ल आहे, जंहिंजो जेको आहे त ख़ाल कॾहिं बि पुर नथो थी सघे। संदन चवणु हो त डॉक्टर अजमल सावंत जेके आहिनि त पंहिंजूं ऐश अरस्तियूं ऐं सभु कुझु छॾे करे ऐं लखनि में हुनजी पघार हुई ऐं हू जेको आहे त उतां PhD जी डिग्री हासिल करे ऐं पंहिंजी सिंध जी ऐं सिंधी क़ौम जी ख़िदमत जे लाइ सखर पहुतो ऐं सखर में जेको आहे त हुन IBA जॉइन कई ऐं IBA जे शागिर्दनि खे हू पढ़ाए रहियो हुयो ऐं हीउ वॾो हिकिड़ो अलमी हुयो त हुन लखनि जी जेकी आहे त पघार ऐं सहूलतूं ऐं इशरतूं ऐं ॿाहिरें मुल्क जा जेके आहिनि त तमामु सहूलतूं छॾे करे सखर शहर खे वसायो ऐं सखर शहर ऐं पूरी सिंध जेकी आहे त उत्तर सिंध उन्ही में जेको आहे त उनजो वॾो किरदारु आहे। ऐं हीउ जेको क़त्ल थियो आहे हीउ हिकिड़ो शऊर जेको आहे त उहो क़त्ल कयो वियो आहे। JWC जे एहतजाजी मुज़ाहिरे खे सिविल सोसाइटी जे माण्हुनि ख़िताब कंदे अॻवाननि इहो चयो त हीउ क़त्ल अवाम जो क़त्ल ऐं शऊर जो क़त्ल आहे ऐं हीउ जेको क़त्ल कयो वियो आहे उन ते पुलिस हिन वक़्त ताईं ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हीउ जेके क़बाइली झेड़ा आहिनि उन्हनि जी जेकी जड़ आहे उहो वॾेरकी निज़ाम ऐं वॾेरकी सिस्टम ऐं हितूं जा वॾेरा आहिनि जेके उहे इन में मुलविज़ आहिनि। JWC जे एहतजाजी मुज़ाहिरे में कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे अॻवाननि चयो त जेकॾहिं हीअ जेके पुलिस ऐं वॾेरा आहिनि ऐं सरदार आहिनि उन्हनि ते अहिड़ो दबाव विधो वञे त पोइ कंहिं बि सूरत में हीअ कातिल गिरफ़्तार थींदा ऐं क़बाइली झेड़ा कॾहिं बि न थींदा। संदन चवणु हो त हिते जेको धाड़ेल करचल हिते कशमोर कंदकोट ज़िले शिकारपुर ऐं घोटकी में हली रहियो आहे उन ते पुलिस ऐं वॾेरा जेके आहिनि त उहे ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। पुलिस जेकी आहे त वॾेरनि जी ग़ुलामी करे ऐं हिननि खे हथी ॾिए थी पई, तंहिंजे करे जेको आहे त धाड़ेल जेके आहिनि त उहे अवाम खे आए ॾींहुं कंहिंखे अगवा कनि था, कंहिंखे क़त्ल करे था वञनि ऐं हू कचे में वञी करे पनाह था वठनि जिते उन्हनि जो को बि कुझु नथो करे सघे। इंतज़ामिया ऐं पुलिस बेवस थियल आहे। JWC जे एहतजाज में
एहतजाजी मुज़ाहिरो कंदड़नि जो इहो चवणु हो त अॼु असां सिविल सोसाइटी ऐं जेके हिते सभु गॾु थिया आहियूं असांजो हिकु ई मक़सदु आहे त असां आवाम खे शऊर ॾियूं ऐं इंतिज़ामिया खां इहो घुर कयूं त फौरी तौर ते डॉक्टर प्रोफेसर अजमल सावंत जा कातिल जेके आहिनि त उहे गिरफ़्तार कया वञनि ऐं उन्हनि खे फाई जी सज़ा ॾिनी वञे ऐं उन्हनि जो इहो बि चवणो हो त जेकॾहिं उन्हनि जा कातिल गिरफ़्तार न थिया त असां अल्टीमेटम ॾियूं था त असां पंहिंजो एहतजाज जो दाइरो सिंध हुकूमत ऐं IG सिंध ऐं पुलिस खां वधाए करे असां इस्लामाबाद ताईं जेको आहे त इहो दाइरो वधाईंदासीं ऐं पूरे मुल्क में पोइ एहतजाजी